अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 18 जुलाई 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करण ख़िलाफ़ जीए सिंध स्टूडेंट्स फेडरेशन जी 48 कलाक बुख हड़ताल। जसकम पारां पुरहितनि जी पघार घटि में घटि 50,000 करण जो मुतालबो। सिंध सभा पारां सिंधी इनाम जी आज़ादी लाइ अॼु टंडेजाम में बुख हड़ताल। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। जसकम जे अॻूणे वक़्ती चेयरमैन अरबाब भील ते वधीक 2 केस दाख़िल। जसकम चेयरमैन असलम खैरपुरी चयो आहे त जसकम जो अॻूणो क़ाइम मक़ाम चेयरमैन अरबाब भील गुज़िरियल 20 महीननि खां हैदराबाद सेंट्रल जेल हैदराबाद ज़िले जेल दादू में क़ैद काटे रहियो आहे। पर CTD पुलिस हैदराबाद जामशोरो ऐं कासिमाबाद ऐं नसीम नगर हैदराबाद पुलिस खुली रियासती गर्दी ऐं दादागिरी जो मुज़ाहिरो कंदे जून 2025 ऐं जुलाई 2025 में दाख़िल केसनि में अरबाब भील खे नामज़द कयो आहे। असां CTD ऐं हैदराबाद पुलिस जे अहिड़ियुनि दादागिरियुनि ऐं ॾाढ ख़िलाफ़ 21 जुलाई ते पार्टी जे थींदड़ मरकज़ी बॉडी जे इजलास में जदोजहद जो ऐलान कंदासीं। सिंध खे क़बीलाई झेड़नि तबाह करे छॾियो। नवाबशाह में कल्ह भंगवार बिरादरी जे 6 ॼणनि खे क़त्ल कयो वियो। 6 ॼणनि जे क़त्ल बाद ख़ानदान जा 2 ॿार वारस तौरु वञी बचा। नवाबशाह में किरिया मोरी वटि हथियारबंदनि फायरिंग करे ॻोठी साक भंगवार वासी 2 सगन भाइरनि समेत 6 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो। 10 साल अॻु भंगवार बिरादरी विच में 2 ॼणनि जे क़त्ल बाद तकरार हलंदड़ हो। हिन वक़्त ताईं ॿिन्ही धुरियुनि जा 8 ॼणा क़त्ल थी चुका। हैदराबाद प्रेस क्लब अॻियां जीए सिंध स्टूडेंट्स फेडरेशन जी 48 कलाकनि ते मुश्तमिल बुख हड़ताल थी, जंहिंमें सिंधियन नेशनल कांग्रेस फेडरेशन जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र गनी अमान, असलम नूहानी ऐं नदीम सिंधी शिरकत कई। जीए सिंध स्टूडेंट्स फेडरेशन जी बुख हड़ताली कैंप सिंध जे हसास एजेंडाउनि खे निर्वार करण लाइ क़ाइमु कई वई हुई। सिंधु दरिया ते धाड़े कारपोरेट फार्मिंग, वधंदड़ मज़हबी इंतहा पसंदी, सिंध जे तालीमी इदारनि में फोर्सिस ऐं मोरो में लागू कर्फ्यू जे ख़िलाफ़ बुख हड़ताल कई वई हुई। जॾहिं त नवकोट में पिणु बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई हुई। नवकोट ऐं हैदराबाद डिवीज़न में कारकुननि 48 कलाकनि जी बुख हड़ताल कई। जसाफ पारां जारी कयल प्रेस बयान में चयो वियो त पंहिंजे ज़मीननि जी वारसी, पंहिंजे इदारनि जी बका, सिंध जी रवादार रूह खे तस्कीन, सिंध जे क़ौमी वर्करनि जी जदोजहद लाइ उत्साह जो बाइस ऐं पंहिंजे तालीमी इदारनि जे वजूद खे बचाइण घुरो था त साईं GM सै जे फ़िक्र खे तस्लीम करणो पवंदो। सिंध जे क़ौमी तहरीक में थींदड़ इदारती बुनियादनि ते थींदड़ जदोजहद जो हिसो थियणो पवंदो। नौजवाननि खे हिन जदोजहद में असांजो साथ ॾियणु घुरिजे। जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी चयो आहे त हिन महांगाई जे तूफ़ान में पुरहितनि जी पघार घटि में घटि 50,000 हुजे। 12 कलाक पोरियो ऐं ठेकेदारी निज़ाम पुरहितनि जे कानून जी भञकड़ी आहे। जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी वधीक चयो त सिंध में पुरहितनि जा हक़ महफ़ूज़ न आहिनि। कराची जे फैक्ट्रियुनि में सिंधी पुरहितनि खे टारगेट करे ब्लैक लिस्ट कयो पियो वञे। ठठे ज़िले जे फैक्ट्रियुनि में लेबर कानून जी भञकड़ी कई पई वञे। कोटड़ी जे केतिरनि ई फैक्ट्रियुनि में सिंधियुनि जी भर्ती बंदि आहे। ज़मान टेक्सटाइल, बनोरा टेक्सटाइल, अमीन टेक्सटाइल ऐं ॿियनि फैक्ट्रियुनि में सिंधी पुरहित भर्ती नाहिनि थींदा।
मक़ामी माण्हुनि खे रोज़गारु नथो मिले। गुज़िरियल साल जी वधायल पघार 37,000 ते लेबर डिपार्टमेंट फैक्ट्रियुनि ऐं कारखाननि अमल नाहे कयो। कराची, ठटे, जामशोरे, कोटड़ी समेत अक्सर फैक्ट्रियुनि में पोरितनि खे 18,000 25,000 ताईं पघार ॾिनी वञे थी, जेका लेबर कानून जी लताड़ आहे, जिते सिंध सरकार को बि एक्शन खणण लाइ तयारु नाहे। मौजूदा बजट में पोरितनि जी पघार में मामूली वाध पोरितनि सां नाइंसाफ़ी आहे। हिन महांगाई वारे दौर में पोरितनि जी पघार घटि में घटि 50,000 हुजणु घुरिजे। 12 कलाक ड्यूटी, ठेकेदारी निज़ाम ऐं मक़ामी पोरितनि जे ख़िलाफ़ सिंध सरकार खे लेबर डिपार्टमेंट सिंध ऐं ज़िले जे डिप्टी कमिश्नर खे पाबंद बणायो वञे, जीअं लेबर कानून ते अमल कराए सघिजे। जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशीअ वधीक चयो त सिंध में लाक़ानूनियत वधी वई आहे, केर बि महफ़ूज़ न आहे। सरेआम शहरनि में दहशतगर्दी जा वाक़िआ थी रहिया आहिनि। जामशोरो फाटक ते सरेआम गोलियूं हलाए हिकु पीरसन अली गुल जमाली खे क़तल ऐं केतिरनि ई माण्हुनि खे ज़ख़्मी कयो वियो। नवाबशाह में 6 ॼणनि खे क़तल कयो वियो, जंहिंमां ज़ाहिर थिए थो त सिंध में लाक़ानून जो राज आहे। पुलिस मंशात फ़रोशन जे धंधे में आहे। सरकार निंड सुतल आहे, जॾहिं त जस्कम चेयरमैन सिंध जे ॾाहे अदीब, मुहक़िक़ ऐं लेखक जोहर बिरोही जे लाॾाणे ते पिणु ॾुख जो इज़हार कयो। सिंधियन नेशनल कांग्रेस जी यूनिट बिलावल कॉलोनी कराची में यूनिट सतह जी गॾिजाणी मुनक़िद थी, जंहिंजो मक़सदु तनज़ीम साज़ी ऐं तनज़ीमी उसूलनि ते सलाह मशवरा करणु हो, जंहिंजी सदारत कराची डिवीज़न जे ऑर्गेनाइज़र लतीफ़ मेमण कई। उन मौक़े ते ज़िले कोरंगी जे चीफ ऑर्गेनाइज़र शुएब शेख, ज़िले ऑर्गेनाइज़र मुजाहिद शेख, यूनिट बिलावल जे चीफ ऑर्गेनाइज़र पहलवान कुमार, ज़ुबैर लंजार, दर्शन सुमरे, हमीद सिंधी ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। इजलास में तनज़ीम जे उसूलनि, यूनिट सतह ते तनज़ीम जी मज़बूती बाबति तफ़सील सां ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। गॾिजाणी दौरान ज़िले कोरंगी जे उहिदेदारनि इहो फ़ैसिलो कयो त जल्द यूनिट मिरां टाउन जी ऑर्गेनाइज़िंग बॉडी जोड़ी वेंदी। बदीन ज़िले जे इमामवाह जागीर में पाणी जी हथरादू खोड़ ख़िलाफ़ मैन गुलाड़ची बदीन रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो, जंहिंमें इंतिज़ामिया 24 कलाकनि जो वक़्तु वरितो। अॻवाननि ऐं आबादगारनि धरणो इन कमिटमेंट ते ख़तमु कयो त जेकॾहिं 24 कलाकनि में पाणी पुछड़ी ताईं न पहुतो त छंछर ते रोड ब्लॉक कयो वेंदो। सिंध जे कलमकारनि मरहूम सहाफ़ी फ़कीर मुहम्मद लाशारी खे सिंधी सहाफ़त में नवनि लाड़नि जो बानी क़रार ॾींदे खेसि ज़बरदस्त ख़िराज तहसीन पेश कयो आहे। फ़कीर मुहम्मद लाशारी जी वरसी जे मौक़े ते आर्ट काउंसिल कराची में थियल तक़रीब दौरान संदसि लिखियल किताब ॾिठे ॾींहं थियाम जो महूरत पिणु कयो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे मदद अली सिंधी चयो त बदकिस्मती सां पंहिंजे उन्हनि माण्हुनि खे विसारे छॾियो आहे जिन जो अहम किरदारु रहियो आहे। सिंधी अख़बारूं अयूब ख़ान जे दौर में सिंध जे इशूज़ ते कोन लिखंदियूं हुयूं, पोइ पहिरीं जदीद सिंधी अख़बार सिराज मेमण कढी। फ़कीर मुहम्मद लाशारी पोइ उहा अख़बार ज्वाइन कई ऐं उनजो मैगज़ीन कढियो। उन वक़्तु उहा अख़बार सिंधी सहाफ़ियुनि जी छपर छांव हुई, पर हुन उहा अख़बार छॾे ॿी सिंधी अख़बार ज्वाइन कई। हुन उन वक़्तु जॉइंट एडिटर जो सिलसिलो शुरू कयो। उन जो तमामु वॾो असरु पवंदो हो। अहिड़नि माण्हुनि खे जेतिरो यादि कजे घटि आहे। अॼु जे दौर में इन क़िस्म जी सहाफ़त जी ज़रूरत आहे। हूअ सहाफ़ी सां गॾु सियासी मुफ़कर पिणु हो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे जो अहिड़नि किरदारनि खे रुॻो संदन घर भाती छो यादि कनि, इदारनि खे बि यादि करणु घुरिजे। साना जे सदर डॉक्टर मक़बूल हालेपोटे चयो त फ़कीर मुहम्मद लाशारी ते ॻाल्हाइण वक़्तु इहो सबूत आहे त हुन जो कयल पोरियो समाज में अघायल आहे। सिंधी क़ौम सां मुख़लिस रहियो, तारीख़ में उहो सदाईं ज़िंदा रहियो आहे। असांखां असांजी सुञाणप ऐं धरती खसी वई आहे, पर अॼु बि असीं पंहिंजे हीरोज़ खे यादि करियूं था। उहा असांजी कामयाबी आहे। जनाह सिंध मेडिकल यूनिवर्सिटीअ जे VC डॉक्टर अमजद सिराज चयो त फ़कीर मुहम्मद लाशारी वॾो कमु इहो कयो त हुन पंहिंजे औलाद खे पढ़ायो, हुन जी तालीम जी अहमियत खे उजागर कयो। सिंध जे हर ॿरंदड़ इशू ते हुन लिखियो। डॉक्टर जबार खटक चयो त अॼु जी मीडिया टेक्नोलॉजी ते दारोमदार रखे थी।
पंहिंजे नौजवाननि खे टेक्नोलॉजी तरफ़ गामज़न करियूं। फ़क़ीर मोहम्मद लाशारी जे नक्शे क़दम ते हलंदे संसद नज़र ते हलण लाइ नौजवाननि जी तरबियत कंदासीं। फ़क़ीर मोहम्मद लाशारी जे पुटु सारंग लाशारी चयो त संदसि वाल जो प्यारु आम माण्हुनि जे दिलनि में अॼु बि ज़िंदा आहे। असीं जिते बि वञूं था त पंहिंजे पीउ जे करे माण्हू इज़त कंदा आहिनि, जिते फ़ख़ुरु थींदो आहे। हुन सिंधी सहाफ़त में नवां लाड़ा ॾिना। उन मौक़े ते साफ़ी यूनस महर, महेश कुमार, सोबत बुरड़ो, रचना लाशारी, वकील GM कुरैशी ऐं ॿिनि पिणु ख़िताब कयो। गाजी खुहावड़ में पिणु फ़क़ीर मोहम्मद लाशारी जी मज़ार ते गुल रखी भेटा पेश कई वई। सिंध जे सीनियर सहाफ़ी ऐं अदीब फ़क़ीर मोहम्मद लाशारी जी 32वीं वरसी जे ॾींहं ते गाजी खुहावड़ जे सहाफ़ियुनि मुदसर खुहावड़, न्याज़ ॾेपर, बादशाह जान, गुलज़ार बिरोही, अब्दुल रसूल चन्ना, सिराज चन्ना ऐं ॿिनि सहाफ़ियुनि फ़क़ीर मोहम्मद लाशारी जी मज़ार ते गुल निछावर करे भेटा पेश कई। जैकमाबाद में फोरू बेलगाम। जैकमाबाद वासी सरियाम फुरजण लॻा, पुलिस खां ॻाल्हि चढ़ियल। जैकमाबाद जे ग़रीबाबाद किंजर चौक ते 5 हथियारबंदनि चांवरनि जे वापारी सनी कुमार खां 3 लख रुपया रोक फुर कया। हथियारबंदनि ड्यूटी ते मौजूदु पुलिस एहलकार खे चयो त असांजो हिन सां ज़ाती मसइलो आहे, तुंहिंजो वास्तो न आहे। ॿिए वाक़े में वकीलनि खां फुर। वकील खुरम जुनैद मुग़ल ऐं वकील उस्मान जखराणी ॻड़ी खैरो कोरठ वञी रहिया हुआ त शिरानपुर वेझो धाड़ियलनि संदन गाॾी रोके संदन मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान फुर कयो। शिरानपुर भरिसां हथियारबंदनि पारां वकील खुरम जुनैद मुग़ल ऐं वकील उस्मान जखराणी खां कार ऐं ॿियो सामान फुर करण ख़िलाफ़ डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जैकमाबाद जे सदर मुज़फ़र अली रिंद जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे ॻड़ी खैरो ऐं जैकमाबाद रोड ते धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई वई। सुजाग बार तारीख़ यूनिट गघर फाटक तरफ़ां ॿारनि जी तनज़ीमी तरबियत लाइ 3 ॾींहंनि जो वर्कशॉप मुनक़िद करायो वियो, जंहिंमें ॿारनि क़ौमी इनक़लाबी शाइरी ॿुधाई, उनजो अभ्यास कयो। वर्कशॉप जी निगरानी अवामी तहरीक ज़िले मलीर जी सदर पिरह सुमरो कई। सुजाग बार तारीख़ यूनिट गघर फाटक जे सदर मुस्कान जमाली, जनरल सेक्रेटरी सबीता, इतलाह सेक्रेटरी अफशान छछर, आयशा आसिफ़ परख सुमरो ऐं ॿियनि तरफ़ां मुनक़िद कयल 3 ॾींहंनि जो तालीमी तरबियती क्लास हलायो वियो। हिन वर्कशॉप में तारुफ़ जो तरीक़ो, बैत पढ़ण जो अंदाज़, उचार अंदाज़ जी तरबियत ऐं तक़रीर करण जे फ़न ते सिंधी गर्ल्स स्टूडेंट्स तहरीक जी मरकज़ी अॻुवाण साख सिंधू लेक्चर पिणु ॾिनो। वर्कशॉप में ॿारनि इनक़लाबी नज़म ऐं गीत ॿुधाया। प्रोग्राम में ॿारनि जी ज़हनी वाद वीज लाइ रांदि जी मश्क पिणु कई वई। सिंध अभ्यास अकेडमी पारां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सुर कारायल ते 98वीं फ़िक्री वेहक मुनक़िद कई वई। फ़िक्री वेहक जी शुरूआति सारंग जोए सुर कारायल जो तारुफ़ कराईंदे कई। हुन चयो त कारायल नाले को बि राग या रागणी न आहे, उन करे हिन सुर ते उहो नालो मौज़ू जी निस्बत सां रखियो वियो आहे। हिन सुर में टोटल 2 दास्तान आहिनि। पहिरें दास्तान में शाह लतीफ़ पखियुनि में बहितरीन ख़ुसूसियत रखंदड़ हंज पखी ऐं लुड़ाटियल पाणी यानी मेरे या गदिले पाणी में रहंदड़ बघ पखीअ जी भेट कंदे अलामती अंदाज़ सां इहो ॿुधायो आहे त समाज जे अंदरि 2 क़िस्मनि जा इंसान रहनि था। हिक जूं ख़ासियतूं या गुण उहे आहिनि त हूअ साफ़ सुथरे माहौल यानी अच्छे पाणी में रहे थो ऐं संदसि नज़र समाज या पाणी जी गहराई में आहे, जितां हू अमुल माणक मोती चूंडे थो। ऐं ॿियो पखी या इंसानु उहो आहे जेको साफ़ सुथरे माहौल या पाणी खे मेरो करे छॾे। उन मौक़े ते एडवोकेट ज़ुल्फ़कार कुरैशी, गनी आजिज़, सिकंदर मेमण, गफ़ूर कलवड़, अब्दुल क़यूम मंगरियो, डॉक्टर अली असगर नोहड़ियो, मोहम्मद ईसा पीरज़ादो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी वफ़द समेत अवामी तहरीक जी मरकज़ी ऑफिस D10 पलीजो हाउस कासमाबाद हैदराबाद पहुची अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी ऐं ॿिनि अॻुवाण सां मुलाक़ात कई। रसूल बख़्श पलीजे जी भेण ऐं अवामी तहरीक जी मरकज़ी नायब सदर हुरुनिसा पलीजो जे ओचिते विछोड़े ते ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कंदे अवामी तहरीक जे अॻुवाण सां तर्जित कयाई।
उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अवामी तहरीक जे मर्कज़ी सदर एडवोकेट वसंत थरी चयो त बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट एक्ट 2023 ज़रिए मुल्क मथां वन यूनिट मढ़ियो वियो आहे। कारपोरेट फार्मिंग ज़रिए सिंध जे ज़मीननि ते कब्ज़ा कया पिया वञनि। अवामी तहरीक पहिरें ॾींहं खां वठी चयो हो त कैनालनि जो मसइलो अञा ताईं मौजूदु आहे। जदोजहद जारी रखण जी ज़रूरत आहे। कारपोरेट फार्मिंग मनसूबनि जे दफ़न थियण ताईं कैनालनि जी तलवार सिंध मथां लटकियल रहंदी। अवामी तहरीक सम्झे थी त सिंध जे वजूद ऐं बका जी जंग का हिकु ॾींहं जी जंग नाहे। हीअ हिकु डिघी वेड़ आहे जंहिंमें समूरी सिंधी अवाम खे उथी खड़ो थियणो पवंदो। वसंत थरी चयो त सदर ज़रदारी सिंध दुश्मनी में अयूब खोड़े खां बि गो खणी वियो आहे। सदर ज़रदारी कुर्सी जी लालच में सिंध ऐं मुल्क दुश्मन कारण कानून ते सयूं करे रहियो आहे। SIFC जी सूरत में ईस्ट इंडिया कंपनी जी तर्ज़ जी हुक्मरानी आहे। मुल्क मथां IMF ऐं कंपनियुनि जो कब्ज़ो आहे। मुल्क जा हुक्मरान अवाम जे पैसनि मां अयाशियूं करण लाइ पेट्रोल ऐं ॿियूं शयूं महांगियूं करे रहिया आहिनि। असेंबली जे करप्ट मेंबरनि जे पघारनि ऐं मरातनि में लखें रुपयनि जो इज़ाफ़ो कयो वियो आहे, पर ग़रीब मिसकीन मुलाज़िमनि जे पघारनि में इज़ाफ़ो नथो कयो वञे। उन मौक़े ते STP चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी चयो त कैनालनि ख़िलाफ़ जदोजहद में सिंधियाणी तहरीक जो अहम ऐं साराह जोॻो किरदारु आहे। अदी हुरुनिसा पली जो पंहिंजी समूरी हयाती क़ौमी अवामी जदोजहद कंदे गुज़ारी। हुन चयो त सिंध जे मसइलनि जो हल पुरअमन अवामी जदोजहद में आहे। उन मौक़े ते अवामी तहरीक जो मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी एडवोकेट राहिल भुट्टो, एडवोकेट इज़हार दाऊद पोटो, काशिफ मल्लाह ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। जॾहिं त STP जे वफ़द में हैदर शाहाणी, अली मोहम्मद अबड़ो, होत ख़ान गाॾही, कादर चना, सरवान मगसी ऐं ॿिया अॻवान मौजूदु हुआ। मीरपुर ख़ासि जी माली कॉलोनी में GA सिंध मुहाज चेयरमैन रियाज़ अली चांडियो जे ईमान में आजियाणी जी तक़रीब मुनक़िद कई वई। उन मौक़े ते ख़िताब कंदे रियाज़ चांडियो शहरियुनि खे 19 तारीख़ ते ऐलानियल एहतजाज जी दावत पिणु ॾिनी। रियाज़ चांडियो जो चवणु हो त असीं सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ मुसलसल सरापा जदोजहद बणियल आहियूं। असांजो एहतजाज मुसलसल जारी आहे। 19 तारीख़ ते पिणु मीरपुर ख़ासि में एहतजाज कयो वेंदो। सिंध वासियुनि खे हिन जदोजहद में असांजो साथ ॾियणु खपे। पीपल्स पार्टी मुसलसल आवाम सां ठगियूं कंदी पई अचे। हिन भेरे बि हू आवाम सां ठगी करणु चाहे थी। सिंध सभा जे सरवाण सिंधी इनाम ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ अॼु टंडेजाम में सिंध सभा पारां बुख हड़ताल कई वेंदी। शागिर्दनि, सियासी कारकुननि ऐं शहरियुनि खे शिरकत जी अपील कई वई आहे। शहीद ज़ाहिद लगारी जो भाणे इलाज न करण सबबि लाॾाणो करे वियो। ॻोठ बजाराणी लगारी खे अञा ताईं कड़ो बरक़रार आहे। कड़े हुजण जे करे इलाइक़े वासी इलाज लाइ कंहिं डॉक्टर वटि बि नथा वञी सघनि। इलाज जूं सहूलियतूं मुयसरु न हुजण जे करे शहीद ज़ाहिद लगारी जो भाणे जो इलाज न थियण जे करे लाॾाणो करे वियो। बलूचिस्तान जे नियाणियुनि तरफ़ां मिसिंग पर्सन जे लाइ कयल एहतजाज जारी आहे। इस्लामाबाद में एहतजाजी कैंप क़ाइमु कई वई आहे। बरसाति ऐं सख़्त सीउ बावजूदि बलोच जे नियाणियुनि तरफ़ां एहतजाज जारी रखियो वियो। जॾहिं त एहतजाज में सैद ज़ैन शाह पिणु हमदर्दी तौरु शिरकत कई। SUP जो सदर सैद ज़ैन शाह बुख हड़ताली कैंप ते पहुतो ऐं हुन हमदर्दी जो इज़हार कयो। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर सैद ज़ैन शाह ॿिए तरफ़ अफरासियाब खटक सां पिणु इस्लामाबाद में मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान मुल्की ऐं आलमी सियासी पस मंज़र सां गॾोगॾु क़ौमनि जी ख़ुदि मुख़्तियारी वारे सवाल ते पिणु ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। जोही तालुक़े जी UC कमाल जे 28 खां वधीक ॻोठनि जी बिजली गुज़िरियल 15 ॾींहंनि खां वठी बंदि हुजण करे पीअण जे पाणी जो बहिरान शिदत इख़्तियार करे वियो आहे। ॻोठ आढियो ख़ान जमाली, सालिह जमाली, अलहयार जमाली, बालू ख़ान जमाली, रांझो चना, ख़ान चना, फुल चना समेत 28 खां वधीक ॻोठनि जी बिजली गुज़िरियल
15 ॾींहंनि खां बंदि आहे। बिजली बंदि हुजण जे करे पाणी जे बहिरान जे करे रहवासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। काल्ह रहवासियुनि मासूम ॿारनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो करे बिजली बहाल करण जो मुतालबो कयो। काज़ी अहमद जी चंगेज़ कॉलोनी जे रहवासियुनि मर्दनि औरतनि मसमात ज़ेबू मीरज़ादी जब्बार असलम ऐं ॿिनि जी अॻुवाणी में पुलिस थाणे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते इल्ज़ाम हणंदे हुननि चयो त असांजी औरत सोणी माछी 2 साल अॻु मासूम धीउ दुआ खे खणी कराची में ज़ुबैर सां निकाह कयो हो। 2 सालनि खां वठी उते कराची में रहंदा हुआ। असांखे न्याणी सां बि कोन मिलाईंदा हुआ। हाणे ज़ुबैर फ़ोन करे चयो आहे त निढड़ी गुज़ारे वई आहे। हुननि इल्ज़ाम हयो त असांजी 3 वरहनि जी मासूम दुआ खे ज़ुबैर सुहेल नदीम ऐं ॿियनि हथ सां मारियो आहे। हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ ॾियारियो वञे। हैदराबाद मां इम्तियाज़ मीराणी खंभिजी वियो। हैदराबाद जी पुराणी वहदत कॉलोनी वारे घर मां इम्तियाज़ अली मीराणी खे खंभे गुम कयो वियो आहे। कराची प्रेस क्लब आॾो 25 ॾींहं खां एहतिजाज ते वेठल नौजवान जे अखियुनि में अॼु बि उमेद जा ॾीआ रोशन, पर संदनि चहिरनि ते ॾुख तकलीफ़ ऐं बेवसी साफ़ लिखियल। IBA टेस्ट में 40 खां वधीक मार्कूं खणंदड़ उमेदवारनि मास्तरी जा आर्डर न मिलण ख़िलाफ़ पंहिंजो एहतिजाज जारी रखियो। संदन एहतिजाज जो नोटिस अञा ताईं हुकूमत नाहे वरितो। शहदादकोट जा शहरी अमन कमेटी जे सॾ ते ॿिए ॾींहुं बि रस्तनि ते निकिरी आया। मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी तनज़ीमनि ऐं शहर जे कारोबारी यूनियन समेत समें शहरियुनि प्रेस क्लब खां एहतिजाजी रैली कढी कोठो मोठो चौक ते पहुची शामियाना हणी रुकावटूं विझी धरणो हयो। उन मौक़े ते शहरी इतिहाद जे सदर कामरेड वहाब पिंदराणी, मंसूर जरवार, गनी मुजाहिद ॾेथो, शहीद भुट्टो जे मरकज़ी अॻवान मुनीर बिरोही, SUP अॻवान हमल ख़ुश्क, अलहदाद ख़ुश्क, मुजाहिद ऐवान जसकम अॻवान अल्ताफ़ सुमरो, अवामी तहरीक जे इमदाद लोहर, मौलाना अब्दुल हमीद मुग़ैरी, डॉक्टर इम्तियाज़ शेख, मोहम्मद इब्राहिम दायो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते धरणे खे ख़िताब कंदे अॻवान चयो त शहर बदमनी जी बाहि में सड़ी रहियो आहे। रोज़ानी को न को शहरी फुरिजे थो। मज़ाहिमत दौरान ज़ख़्मी थिए थो, पर पुलिस जे कन ते जूं बि नथी चुरे। हुननि चयो त पुलिस इंतिज़ामिया घोर निंड सुतल आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत करियूं था। हुननि चयो त शहर में अमन जी ख़राब सूरतहाल जो सबबु मनशा जा अॾा, जुआ जा अॾा ऐं फाशी जा अॾा आहिनि, जेके सरेआम हली रहिया आहिनि, जंहिं करे अमन तबाह आहे। हुननि सिंध जे वॾे वज़ीर, घरू वज़ीर ऐं ॿियनि वसवारनि खां घुर कई त शहदादकोट जे अमन अमान जी ख़राब सूरतहाल जो नोटिस वठी शहरनि में पखिड़ियल बेचैनी खे ख़तमु कयो वञे। पंगरियो भरिसां ॻोठ पीर क़ाइम मोहम्मद शाह में नौजवान नारी पाण खे बाहि ॾेई ख़ुदकशी करे छॾी। पोहरियत तामल मेघवाड़ जी 27 वरहनि जी नौजवान नारी ख़ुशहाल मेघवाड़ पाण खे बाहि ॾेई छॾी। खेसि गणती जोगी हालत में बदीन आंदो वियो, जितां नारी खे डॉक्टरनि कराची मुंतक़िल कयो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे हुन पसाह पूरा करे छॾिया। कढण शहर में घर जी घटी अॻियां चांडिया बिरादरी जे नौजवान अलाह जुड़ियो चांडियो खे खोर बिरादरी जे माण्हुनि पारां क़त्ल कयो वियो, जंहिंजो केस खोर बिरादरी जे मोहम्मद ईसा खोर ऐं ॿियनि ते दाख़िल कयो वियो हो। क़त्ल जे इल्ज़ाम हेठि आयलनि जे नौजवाननि तरफ़ां मक़तूल जे वारसनि खे मोतमार धमकियूं ॾियण ख़िलाफ़ मक़तूल जे पीउ अब्दुल सत्तार चांडियो, केस जे फ़रियादी अब्दुल वाहिद चांडियो, नारूब चांडियो, अब्दुल लतीफ़ चांडियो ऐं ॿियनि शहर में शटरबंद हड़ताल कराए शहर जे मैन चौक ते तंबू हणी कढण बदीन रोड बंदि करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि चयो त ईसा खोर जा पुट ऐं भाइटिया घर अची हथियारनि जे ज़ोर ते केस तां हथ खणण ऐं जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। पुलिस कातिलनि ख़िलाफ़ को बि क़दम नथी खणे। जेसिताईं जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल न थींदो, असांजो धरणो जारी रहंदो। DSP बदीन ऐं MPA बदीन हाजी ताज महमूद मलाह धरणे में पहुची FIR दाख़िल कराइण जो यकीन ॾियारे धरणो ख़तमु करायो। गढ़ी हसन डिस्ट्री में पाणी जी खोट सारियलो बिजारो सुकी वियो।
हींअरो शाख, पीर शाख, भुटा शाख, टेल शाख समेत लूंडी शाख में पाणी जी हथरादू खोट पैदा कई वई। पाणी न हुअण करे सारियालो वीचारो सुकण लॻो। समय एकड़नि ते पोखियल सारियालो रोंबो बि मुतासिर। इरिगेशन अमलदारनि शाखनि में पाणी जी हथरादू खोट पैदा करे छॾी, जंहिंजे करे हारी आबादगार परेशानियुनि में मुब्तला थी विया। सिंधू दरिया में चाढ़, गुड्डूअ वटि विचोली ऐं सखर वटि हेठिएं दर्जे जी ॿोॾ बरक़रार आहे। मुल्क जे मथांजे इलाइक़नि में मुसलसल बरसातनि बाद सिंध जे बैराजनि वटि वहिकरनि में वाध थी वई। गुड्डू बैराज वटि मथांजे पासे जा वहिकरा 3,92,048 क्यूसिक रिकॉर्ड कया विया, जॾहिं त सखर बैराज वटि मथां वहिकरो 3,10,360 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। कोटड़ी वटि मथां वहिकरो 1,09,042, हेठियां वहिकरो 67,727 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। ही असीं अवां ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।